खिपरो वेझो काज़ीगोड़ जे भील बिरादरी जे रहवासियुनि पारां औरतनि ॿारनि समेत चोटियारी पुलिस जे मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ हथनि में प्ले कार्ड खणी नटण उस में शहीद जो खिपरो ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। चोटियारी जी पुलिस असां मिसकिन असां सभु वञनि पोरिया त वञनि हिकिड़ी माई ॿ हुयूं दंग हेॾे पेटारी माई उन खे दलाए उते केरी छॾियऊं उनजा ॿार बच्चा किरिया आहिनि त उन ते दांगियूं ॿियूं भञी उन असां कहिड़ो ॾोक हू पोड़ो हिकिड़ो उन खे हथ ॾिनऊं जनी तनी उहा पोड़ो बचियो आहे असांजो खटूं ते वेठा उन्हनि मुंहिंजे रड़े हथ विधऊं टोकरनि खे खणणु चालू कयूं घर में वड़णु चालू कयूं हिकिड़ी छोकिरी असांजी पेट वारी उमेदवारी हुई उन्हनि में हथ विधऊं असीं सभु किरी उन मथे पियासीं उहा निकिरी खे धक लॻा हेॾा हेॾा मासूम ॿार उहे चुल्हनि में किरिया उन्हनि जो सबबु अवी पुछी ॾियो त हिननि ॾोह कहिड़ो कयो। बेगुनाह काज़ी फैज़ मोहम्मद जे ॻोठ में चढ़ी ॻोठ नाले मिठे भील में 6 बजे धारे गाड़ी ते बाक़ाइदे चोटियारी पुलिस लिखी पई आहे सबूत नाले जी असांखे ख़बर कोन्हे उहो तव्हां करे वठंदव। असां वटि 6 बजे घर अची ॿारनि में रड़ो रड़ विझी पोड़े में हथ विझी पोड़े के खणण लाइ तैयार थिया उन में 3 पोड़ा ज़ख़्मी थी पिया आहिनि हिकिड़ी लेडीज़ 9 महीने वारी उहा बि ज़ख़्मी थी पई आहे। एहतिजाज कंदड़ इल्ज़ाम हणंदे चयो त चोटियारी पुलिस जे एहलकारनि सिंधुनि घरनि में घिरी औरतुनि ॿारनि ऐं बुज़ुर्गनि ते सख़्तु तशदुद कयो आहे जंहिंजो नोटिस वठी साणनि इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में उन्हनि चिता ॾींदे चयो आहे त हूअ एहतिजाज जो दाइरो वधाईंदा। कैमरामैन फरहान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध टीवी न्यूज़, खिपरो।